इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अवां जे आॾो मां गुज़िरियल जुमे ते जेका आयत सगोरी तिलावत करे चुको आहियां, उहा साॻी आयत सगोरी अॼोके जुमे ते बि मूं तव्हां जे आॾो तिलावत कई आहे। कुझु अॻु में मां तव्हांखे अर्ज़ु कयो आहे, कुझु अॼु तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणो आहे। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू शाल पंहिंजे हबीब जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सां सभिनी खे अल्लाह ताला हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू हिन आयत करीमा में इरशाद फरमायो आहे, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। ऐं प्यारा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, अवां माण्हुनि खे चई ॿुधायो त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जी रज़ा घुरिजे, अल्लाह तबारक व ताला जल जलालू अमन वालू सां तव्हां मोहब्बत करणु चाहियो था, पोइ अव्हां खे ॾसु ॾिनो थो वञे त फत्तबिऊनी, मुंहिंजी ताबेदारी कयो। उन जो नतीजो इहो निकिरंदो जो युहब्बुकुमुल्लाह, अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। ख़ाली मोहब्बत रुगो करे न, मोहब्बत बि रब तव्हां सां कंदो, पर वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम, जेके अव्हां जा गुनाह हूंदा से बि तव्हांजा बख़्शे छॾींदो। अल्लाह ताला अॻिते फरमायो, वल्लाहु गफ़ूरुर रहीम, बेशक अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू माफ़ कंदड़ ऐं रहम फरमाईंदड़ बि आहे। इहो आहे इन आयत करीमा जो तर्जुमो। मां जेको तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो हुयो ऐं वरी अॼु बि दुबारो मां अर्ज़ु कयो आहे त जीअं तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि इहा आयत सगोरी वेहिजी वञे। प्यारा दोस्तो, मुस्लमान भाइरो, अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जी रज़ा, बाने जे कामयाबी, बाने जे हर तरह सां कामरानी जो सबबु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेकॾहिं राज़ी आहे त बाने खे दुनिया में कंहिं बि शइ जो को ख़तरो ख़ौफ़ कोन हूंदो आहे। अल्लाह ताला जे रज़ा जे वास्ते जेतिरा बि नबी सगोरा आया, उहे दावत ॾींदा विया पंहिंजे उम्मतुनि खे। हर क़ौम जे आॾो हर नबी ईअं ई चयो आहे त हीअ अल्लाह जो हुकुम आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो तव्हांखे चवे थो हीअं कयो, अव्हांखे करिणो पवंदो। अल्लाह जे नबीअनि मनो फरमाई, अव्हांखे ख़ुदा ताला हिन शइ खां मना फरमाई आहे। असीं अल्लाह जा नबी तव्हांखे चऊं था, अवी असांजा उम्मती आहियो, त अव्हांखे हिन शइ खां मना करण जे बावजूदि असां झलियूं था। अव्हांखे हिन खां रोकणो पइजी वेंदो, रुकजणो पइजी वेंदो, अव्हांखे हिन ॻाल्हि खां हटणो पइजी वेंदो। अल्लाह ताला जे हबीब पाक अलैहिस्सलाम जे लाइ बि असांखे ख़ुदा ताला वज़ाह सां हिन बारे में फरमाए छॾियो आहे। क़ुरान शरीफ़ जी ॿी आयत आहे जंहिं रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए थो, दुरूद पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह जा रसूल अल्लाह जे तरफ़ खां असां ॾे अल्लाह जो पैगाम खणी ईअं सम्झो त नुमाइंदा थी ईंदा आहिनि। छाजे करे त पाण आहियूं मख़लूक, ख़ुदा आहे ख़ालिक, ऐं ख़ुदा तबारक व ताला जल जलालहू अमन वालू ख़ालिक अहिड़ो ख़ालिक आहे, उहा अहिड़ी ज़ात बाबरकात आहे जेका तव्हांजे असांजे ॾिसण खां, सम्झण खां, गौर खां, फ़िक्र खां मथे आहे। न हुन जो असीं कलाम ॿुधी सघूं, न हुनखे असीं ॾिसी सघूं, न हुन जी कंहिं ॻाल्हि खे असां महसूस करे सघूं, सवाइ नबीअ जे कंहिं ॿिए तरीक़े सां असां वटि ॿियो को चारो ई कोन्हे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो तॾहिं थो फरमाए त मूंखे राज़ी कयो, पर तरीक़ो मां तव्हांखे ई थो ॾसियां। मा आताकुमुर रसूलु फख़ुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू।
रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो त मुंहिंजो प्यारो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां खे जो कुझु बि अता करे सो मुंहिंजे हबीब खां वठंदा वञो ऐं मुंहिंजो हबीब तव्हां खे जंहिं शइ खां मनो करे अव्हां उन शइ खां रोकजी पइजो। अरबी ॿोलीअ जे हिसाब सां आहे त ॻाल्हि इल्म जी, पर तव्हांखे सम्झायां। अल्लाह ताला फरमायो मा आताकुमुर रसूल, जो कुझु बि तव्हांखे ख़ुदा जो रसूल ॾे। अॼुकल्ह माण्हू चवंदा हला था रसूल जी उहा ॻाल्हि मञबी जेका हक़ हूंदी। सोचो, रसूल जी उहा ॻाल्हि मञबी जेका हक़ हूंदी। तंहिंजी माना मआज़ अल्लाह मआज़ अल्लाह, इन्हनि लफ़्ज़नि मां इहा बू निकिरे पई, मालूम थिए पियो त रसूल नाहक बि कंदो आहे। कंदो आहे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे रवानो फरमाए थो मा आताकुमुर रसूल, मुंहिंजो प्यारो रसूल अव्हां खे जेका बि शइ ॾे सम्झो हक़ ई हक़ आहे। मुंहिंजे महबूब जी शइ का बि नाहक न हूंदी आहे, ग़लति कान हूंदी आहे। वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। मां एतिरो तव्हांखे ॿुधायां थो, अल्लाह ताला पंहिंजे क़ुर पाक में फरमायो आहे, रब थो चए त मां चई थो छॾियां त मुंहिंजो हबीब ॻाल्हाईंदो ई कोन्हे, तॾहिं ॻाल्हाईंदो आहे जॾहिं मां रब वही मोकिलींदो आहियां। जॾहिं संदसि हर ॻाल्हि, संदसि हर कलाम, संदसि हर शइ ख़ुदा जे मनशा ख़ुदा जे रज़ा मुताबिक़ हूंदी आहे, त पोइ ईअं मुस्लमान छो चवे अदा हक़ हूंदो। उहो मूंखे तूं चओ, ॿिए कंहिंखे चओ, अमीर खे चओ, आलिम खे चओ, फ़क़ीर खे चओ, ज़मींदार खे चओ, अबा तुंहिंजी सची ॻाल्हि मञींदासीं पर तुंहिंजी कूड़ी ॻाल्हि कोन मञींदासीं। हक़ मञींदासीं पर नाहक न मञींदासीं, छो त असां में इम्कान आहे, असां ग़लति करे सघूं था। अल्लाह जे हबीब में नाहक जो इम्कान आहे ई कोन। जा शइ ॾे उहा वठणी आहे, जंहिं शइ खां झले उन खां रुकजी पइणो आहे। चवे हीअ हलाल आहे, हा साईं हलाल आहे। चवे हीअ हराम आहे, आओ साईं हराम आहे। अल्लाह जो नबी चवे ही हक़ आहे, हाओ साईं हक़ आहे। ख़ुदा जो नबी चवे नाहक आहे, असां चवंदासीं हाओ नाहक आहे। थोरी बि लय त लाल कईसीं, मुसलमान थी कोन सघंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमाईंदो आहे फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला वज़ाहत फरमाए छड़ी मुंहिंजा हबीब, मां कसम खणी थो चवां। केरु थो कसम खणे? अब्दुर्रहीम खणे, ॿियो को खणे, चवंदो आहे अदायो त कसमिया खणंदो आहे। दुनिया जो माण्हू कसम खणे, अदायो कसम जी हिनखे आदत आहे। ऐं वाक़ई कन कन माण्हुनि खे थोरी थोरी घणी ॻाल्हि ते आदत बि हूंदी आहे। पर मुंहिंजा अदा अल्लाह पाक फरमाए थो फला व रब्बिक, ऐं मुंहिंजा हबीब मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे तो मुहम्मद जे रब जो कसम आहे। मज़ेदार कसम आहे, अजीब कसम आहे। सम्झ में मुंहिंजा अदा तोखे अचणु खपे। गौर सां सोच, कसम त ॿी शइ जो खणबो आहे न, ॿी शइ जो खणबो आहे न, अलाह जो, क़ुर जो, हा या न, काबे जो। अहिड़े तरीक़े सां ॿी शइ जो कसम खणिजे। अलाह ताला वरी पंहिंजो कसम पाण थो खणे, पर कसम पंहिंजो बि खणे थो, पर वरी कहिड़े अंदाज़ में? रब आहे असांजो, अलाह चओ रब आहे। कंहिंजो रब आहे? सभिनी जो। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे असां ताईं, बल्कि क़यामत ताईं जिब्रील जो रब, काबे जो रब, अर्श जो रब, मलाइकनि जो रब, हूरुन कुसूरन जो रब, सारी मखलूक जो रब आहे। पर हिन आयत में फरमाए थो फला व रब्बिक, ऐं मुंहिंजा महबूब मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आहे। अल्लाह ताला पंहिंजे ज़ात जी निस्बत बि वरी नबी करीम ॾे थो करे पियो त मां रब जहान जो आहियां। पर जहान जे रब खे कंहिं कोन पे सुञातो। जहान जे रब खे तॾहिं सुञातो हुयो जॾहिं जहान जे रब खे मुहम्मद पंहिंजो रब मञियो। आहे कंहिंजो रब अदा? चओ जहान जो कंहिंजो रब आहे।
पर कंहिं सुञातो हुयुसि न, कंहिं बि हुनखे कोन पे सुञातो। अल्लाह जे ज़ात खे रब तन सुञातो जॾहिं अल्लाह जे हबीब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम रब खे रब करे दुनिया जे आॾो पेश कयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे वहदानियत जो ऐलान कराए त हबीब खे चए त तूं चओ त अल्लाह हिकु आहे न। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद। असांजो अक़ीदो आहे त रब अकेलो आहे। असांजो ईमान आहे त ख़ुदा कंहिंजो ॼणियल कोन्हे। असांजो अक़ीदो आहे त ख़ुदा कंहिंखे ॼणींदो कोन्हे। असांजो अक़ीदो आहे त ख़ुदा जो माइट कोन्हे। असांजो अक़ीदो आहे त ख़ुदा हिकिड़ो आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो, इहे सभु ॻाल्हियूं ओ मदीने वारा तूं चओ, कुल तूं चओ। इहे ॻाल्हियूं जहान खे तूं चई ॿुधाए। कुल हुवल्लाहु अहद, माना तूं चओ त अलाह हिकिड़ो आहे। त मुंहिंजा सुहिणा, जॾहिं अल्लाह जे रब हुजण खे मुंहिंजो हबीब ज़ाहिर थो करे, अलाह काहे सॼे जहान जो रब, पर ज़ाहिर मदीने वारो साईं पियो करे। अल्लाह ताला तरी फरमाए थो, फला व रब्बिक, मूंखे उन जो कसम आहे जेको मुंहिंजा हबीब तुंहिंजो रब आहे। छाजो कसम थो खणे मौला? ला युमिनून, हे मोमिन न आहिनि, दावा करण वारा मोमिन न आहिनि, पाण खे मोमिन चवाइण वारा मोमिन न आहिनि, मोमिन नथा थी सघनि, मोमिन न थींदा कोन्हनि। छो? वीचारा नमाज़ूं पढ़नि था, रोज़ा रखनि था, ॾाढ़ियूं रखनि था, मस्जिदूं आबाद कनि था, तबलीगूं कनि था, बिस्तरा खणनि था, ॻोठनि में घुमनि था, कंहिंखां भाड़ो किरायो बि कोन था घुरनि, पंहिंजे ख़र्च सां अचनि वञनि था। रब थो चए, फला व रब्बिक ला युमिनून, भली दवाऊं कनि, इबादतूं कनि, रियाज़तूं कनि, अल्लाह अल्लाह कनि, निरड़ग साइनि, पाण खे ज़ाहिद आबिद सॾाइनि, 24 कलाक क़ुरान खुलियो पियो हुजेनि, पर मां रब चवां थो, ला युमिनून, हे मोमिन आहिनि ई केन। सही पोइ भला काॾे वञूं, कंहिंखे मोमिन चऊं? अल्लाह ताला फरमाए थो, ॻाल्हि सवली आहे, हीअ ॻाल्हि मञनि त पोइ मां बि मञान मोमिन आहिनि, इहा ॻाल्हि न मञींदा त मां बि न मञींदोसान। उहा कहिड़ी ॻाल्हि थो ख़ुदा मञाए? मोहबत सां सलात पढ़ मुंहिंजे हबीब ते। अदा हिकिड़ो मसइलो ॿुधायो, मोमिन निमाज़ी हूंदो आहे? चओ अदा, मतां छाणे ख़ुशि थींदा हुजो त जान छॾाए छॾी निमाज़ खां बि। मोमिन नमाज़ी हूंदो आहे, मोमिन क़ुरान पढ़ंदो आहे। चओ अदा, मोमिन निमाज़ी हूंदो आहे, मोमिन क़ुरान पढ़ंदो आहे, मोमिन इबादत कंदो आहे, अल्लाह अल्लाह कंदो आहे, मोमिन जी निशानी आहे। पर अल्लाह ताला जे हबीब करीम तां कुर्बान वञा, क़ुरान शरीफ़ जी आयत पंहिंजी जाइ ते मां वरी मोटी थो अचां। क़ुरान शरीफ़ जे तफ़सीर में मुंहिंजो हबीब फरमाए थो, यक़रऊनल क़ुरआन वला युजाविज़ु तराक़ीहिम, मां अल्लाह पाक जो नबी होॾो क़ुरान तव्हांखे ॿुधायां थो, हेॾो मां पंहिंजे तरफ़ खां तशरीह करे ॿुधायांव थो। अहिड़ा बि माण्हू हूंदा, यक़रऊनल क़ुरआन, क़ुरान जा कारी हूंदा, पढ़ंदड़ हूंदा, ला युजाविज़ु तराक़ीहिम, पर उहो क़ुरान करीम हिन निड़ीअ खां हेठि उन्हनि खे लहंदो ई कोन। मुअत्ता इमाम मालिक जी रिवायत आहे, बुखारी शरीफ़ ऐं ॿियनि किताबनि जी त आहे पंहिंजी जॻह ते, पर अॼु मूं ताज़ी पढ़ी मुअत्ता इमाम मालिक वारे वज़ाहत करे इमाम मालिक सही रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे, हबीबन करीमन जा लफ़्ज़ मुबारक हा त उन्हनि जूं निमाज़ूं तव्हांखे मारे वेंदियूं, हुननि जा रोज़ा तव्हांखे मारे वेंदा, हुननि जी तक़वा परहेज़गारी तव्हां खां चढ़ी वेंदी। अव्हां जॾहिं हुननि जी निमाज़ खे ॾिसंदव, रोज़नि खे ॾिसंदव, तक़वा खे ॾिसंदव, परहेज़गारी खे ॾिसंदव, शकिल सूरत खे ॾिसंदव, त तव्हां चवंदो वञ यार, ही त वीचारा जुनैद बगदादी जा पोटा था ॾेखारजनि, ॾाढा नेक आहिनि यार, असां त हिननि जे आॾो कुझु बि कोन हूं। मदीने वारो साईं फरमाए थो, बराबरि ईअं हूंदा, पर ईमान जो ज़रो बि कोन हूंदो। राईअ जो दाणो आहे न, राईअ जो दाणो वॾो आहे, अबा पाणी त ॿोड़ियो आहे खॾड़े वारनि खे, तव्हांखे छा थियो आहे? अलाह उन्हनि जो बि बचाव कंदो वीचारनि जो। तव्हां त ॻाल्हायो, ओरे जमड़ा को वेठा हो, अलाह सही हर जहान खे मुसीबत खां पनाह ॾे। दोस्तो अज़ीज़ो, राईअ जो दाणो तमामु नंढड़ो आहे,
महबूब जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया त हुननि में ईमान जो ज़रड़ो बि कोन हूंदो। राईअ जे ज़रे जी नबी पाक ॻाल्हि कान कई आहे, पर मां तोखे रुॻो वज़ाहत करे तशरीह थो करे ॿुधायां त महबूबन करीमनि फरमाया त ज़र्रो बि न हूंदो, राईअ जो दाणो बि ज़रड़ो आहे, एतिरो बि हुन में कोन हूंदो। ऐं हूंदा वरी कहिड़ा ज़ाहिद आबिद निमाज़ी नेक, ॿिया माण्हू लॼी पिया थियनि यार ही ॾिसो नेक असां त कुझु कोन हूं। छाजे करे? इन जे करे मोमिन कोन हूंदा जो अलाह ताला जो क़ुरान फरमाए थो इन जे करे त ला युमिनून, मोमिन न हूंदा, नथो मञान कोन्हनि मोमिन। छो भला मौला? हत्ता युहक्किमूक, ओ मुंहिंजा महबूब मोमिन तॾहिं सॾबा, ईमान तॾहिं मञींदो साण जॾहिं तो मुहम्मद करीम खे हाकिम मञनि। छा मञनि? हाकिम मञनि। चवनि त हुकूमत मुंहिंजे मुहम्मद जी आहे, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहे चवनि त असांजो हाकिम रसूलुल्लाह आहे। अड़े हाकिम जे आॾो कदु झुकाइबो आहे, हाकिम जे आॾो न कबी आहे, हाकिम जो अमर मञणो पवंदो आहे। अलैकुम इताअत अल अमीर, महबूब जो फरमान आहे, अवां जे मथां अमीर जी इताअत लाज़मी आहे। क़ुरान फरमाए थो अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलुल अम्र मिनकुम, अल्लाह जो चवण कजो, रसूल जो चवण कजो, व उलुल अम्र मिनकुम, जेको तव्हां में हाकिम आहे उन हाकिम जो चवण कजो। अल्लाह ताला फरमाए थो दुनिया में ॿियो हाकिम अथव ई कोन, जे हाकिम आहे त मुंहिंजो मुहम्मद करीम आहे। पोइ रसूलुल्लाह हाकिम आहे ऐं उनखे हू हाकिम खे हाकिम नथा मञनि पिया। रब सोचे नथा मञनि त ला युमिनून, मां चई छॾियो आहे त मोमिन न आहिनि। हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम, ईअं बि थींदो आहे साईं सिसर जो साईं आहे मञूंसि था, पर कम पए कल पए, फ़ैसिलो खणी आ, फ़ैसिलो अचे पोइ तुंहिंजे ख़िलाफ़ हुजे, तुंहिंजे फ़ाइदे में हुजे, मञे त पोइ चइबो बेरी हाओ हाणे हे मञे थो पियो। पर जे न ऐं थोरो बि हुन में का लचक पैदा थी, हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में फ़ैसिलो थो अचे। मां तुंहिंजे आॾो मुस्तफ़ा जे हदीस जो वाक़ियो बयानु कयां त जीअं तोखे पतो पए त हाकिम मुस्तफ़ा खे कीअं मञिबो आहे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक वसल्लिम तस्लीमा। बजणा पाणीअ ते विड़ी पिया, अॻ में मुंहिंजो पाणी जो वारो आहे, ॿियो चवे न अॻ में मुंहिंजो वारो आहे। पाणी ईंदो हो कारेज़ मां, जबल मां, कुदरती पाणी ईंदो हो। जेके जबल जा माण्हू ॾिठल वाक़ुफ़ हूंदा तन खे ख़बर आहे कुदरती चश्मनि जो पाणी ईंदो आहे। हिकिड़ो हेॾे वेठो आहे, ॿियो हेठि वेठो आहे। जेको भर में हो उहो पियो चवे त इहो पाणी सिधो मूं वारी बनी में थो अचे, मां भरायां पोइ तो वटां वरी वाही निकिरंदी, पोइ तूं भराइजांइ। हो चवे न अॻ में आउं भरायां पोइ तूं भराए। ॿिन्ही में तकरार थी पियो, फ़ैसिलो रसूलुल्लाह वटि वियो। वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, मुरादे गरीबों की बरलाने वाला, वो अपने पराए का गम खाने वाला। वो रहमत लिल आलमीन, जंहिंजे आॾो न पंहिंजो आहे, न पराओ आहे, न अरबी आहे, न अजमी आहे, न कुरैशी आहे, न हाशिमी आहे। हबीब जी ज़ात हक़ ते हलण वारो आहे। हबीब जे आॾो जेके फ़ैसिलो खणी आया उन्हनि मां हिकिड़ो चवण वारो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह, माना कलमे भाई मुस्लमान आहे, हिकिड़ो दावा वारो मुस्लमान आहे। ऐं हुन जे मदे मुक़ाबल जेको ॿियो फ़ैसिले वारो आहे उहो यहूदी आहे, मुस्लमान न आहे। हबीब जे आॾो ॿई फ़ैसिलो खणी आया, या रसूल अल्लाह इक़्द बैनना, असांजे विच ते जेको खपई सो फ़ैसिलो कर। सलात मुंहिंजे हबीब ते। वरी ॿियो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना मुहम्मदिन बिअदद कुल्लि ज़र्रतिन अल्फ़ अल्फ़ मर्रतिन व अला आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सरज़मीन मुंहिंजे हबीब ॾिठी, वाक़ियो ॾिठईं काथों थो पाणी अचे, कंहिंजी बनी काथे आहे। उन खां पोइ पाण फरमायूं अदा ॻाल्हि ॿुधो, फ़ैसिलो ॾियां? हा सही फ़ैसिलो ॾे। अॻ में यहूदी भराईंदो, उन खां पोइ मुस्लमान भराईंदो। सम्झो था? यहूदी मञण वारो त कोन हो न, उहो त मुखालिफ़ हो। वटि सटु करे रसो भंजे हा वट ते, मिड़ई पंहिंजे खे फ़ाइदो ॾियणो आहे त पोइ छा कजे हा अबा मुस्लमान भराए। पोइ कीअं वीचारो पुछड़ी में आलाए पाणी पुॼेसि न, अॻ में पुछड़ी वारो भराए पोइ वीचारे खे ॾिजो।
पर न रहमत लिल आलमीन फरमायो त अहक हक़दार उहो माण्हू आहे जंहिं वटां अॻ में पाणी लंघे थो पियो, अॻ में उहो भराए पोइ हेठि भराईंदा वञो। हबीबल करीम जी ज़ात फ़ैसिलो ॾिनो, हमराहनि जा ठप ठरी विया। हिकिड़े चयो त हक़ मिलियो, ॿिए चयो त मूंसां ना हक़ थी वियो। सम्झो था, कंहिं चयो त हक़ मिलियो यहूदी, ऐं जेको ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो उन छा चयो, यार मूंसां ना हक़ थियो। ॿाहिरि निकिरी ऐं कन खोटे चई त फ़ैसिलो त ठीकु थियो, पर इहो फ़ैसिलो ॿीहर कराईंदासीं। कंहिंखां कराईंदे? तव्हांजे नबी खां मथे त ॿियो कोन्हे मदीने में, मूंखे त नज़र नथो अचे। कि हा सही आहे, पर हज़रत उमर ॾे था हलूं, उन खां फ़ैसिलो करायूं। यहूदीअ चयो दिलि में त जे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात हक़ जो फ़ैसिलो कयो आहे त मुस्तफ़ा जो ग़ुलाम बि हक़ कोन ॿोड़ींदो। हल बाबा, इहा बि तुंहिंजी ॻाल्हि शर्त मूंखे क़बूल आहे। सैयदना फारूक आज़म वटि ॿई आया, दरवाज़ो खड़काइनि था। फारूक आज़म निकिरी आयो आहे, न को समन, न को कोरट, न को वेहण, न को छा, बीठे बीठे फ़ैसिलो, ॿिठ पियो फ़ैसिलो। छा ॻाल्हि आहे? सही पाणीअ ते जहिड़ो आहे, हे हीअं थो चवे, मां हीअं थो चवां। हज़रत अमीर उमर फरमायो, भला ॾियो ख़बर पाणी कहिड़ो किथां थो अचे, फलाणी जाइ वारो पाणी। यहूदी विच ते ॻाल्हाए चयोसि फ़ैसिलो ॻाल्हि ॿुधी थी हो, हिकु दफ़ो कराए आया हूं, हिकिड़ो दफ़ो कराए आया हूं, पर ही नथो मञे, मां मञा थो। केरु नथो मञे? हे मुस्लमान नथो मञे, तूं मञी थो? हाओ मां मञा थो। कंहिं कयो आहे? कहिड़े सरदार कयो आहे? कहिड़े वॾेरे कयो आहे? कहिड़े जज कयो आहे? कहिड़े मौलवी कयो आहे? कहिड़े मुफ्तीअ कयो आहे? कहिड़े पीर फ़क़ीर फ़ैसिलो कयो आहे? कंहिं वटि फ़ैसिलो करायो अथव जो वरी मां वटि आया हो? चवनि था से फ़ैसिलो उन कयो आहे जंहिंखे फ़ैसिले जो हक़ अल्लाह ॾिनो आहे, उहो मुहम्मद अरबी आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको कंहिंसां ना हक़ न कंदो आहे, कंहिंसां रियाव न कंदो आहे, हक़ जो फ़ैसिलो कंदो आहे। हबीबनि वटि फ़ैसिलो हे खणी हलियो हो, मां त यहूदी आहियां, हे त तव्हांजे गिनात जो माण्हू आहे, अव्हांजे पार्टीअ जो माण्हू आहे, वठी बि मूंखे पाण हलियो हो, पर इनकार थो करे पियो। हज़रत अमीर उमर फरमायो, पोइ तव्हां नबी करीम जे फ़ैसिले खां मां वटि आया हो, माना तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे? ॿिन्ही चयो हाओ साईं क़बूल आहे। मुस्लमान खां पुछई, यहूदी खां पुछई, चई अला मकान कुमा, बीहो मां अचां थो, फ़ैसिलो कयां थो। अंदर घर में दाख़िल थियो, तलवार खणी आयो, ॿाहिरि दर ते बीही तलवार खे मथे खणी चवे थो, जेको मुंहिंजे मुहम्मद अरबीअ जो फ़ैसिलो न मञींदो आहे, उमर वटि फ़ैसिलो हुनजे लाइ ही आहे। ठका जो तलवार कढाई त मुड़ुस जी मुंडी हली वई। ऐं मुंहिंजा अदा, जेको रसूलुल्लाह जो फ़ैसिलो क़बूल न करे सो मुस्लमान न आहे। उनजे पार्टी वारा त हुआ न, ॻाल्हायो, उनजे ग्रुप वारा माण्हू त हूंदा न, वठी शोर कयूं, अड़े वीचारो मुस्लमान मरी पियो, ज़ुल्म केरु मो? मुस्लमान मरी पियो, ऐं कंहिं मारियो? हज़रत उमर। फिणा हे ज़ुल्म, नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकाह जो वॾो सहाबी, उहो अहिड़ो ज़ुल्म कंदो त पोइ छा थींदो? दाह खणी नबी करीम जी दरबार में विया, होॾो मुंहिंजा अदा हुनजो लाश हथ में खणी रत ॻणंदी वञे, मुंडी वढी पई आहे, मरी चुको आहे, लाश नबी जे दरबार में आयो आहे। हुनजा मिट माइट ग्रुप वारा हुज़ूर वटि फरियादी आया, होॾो हज़रत नबी करीम जी ज़ात बाबरकात वटि लाश पहुचे थो, होॾो देरि कान थी जिब्रील पहुचे थो। अल्लाह पाक जे दरबार खां ऐलान थो करे, फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। इहे मोमिन हरगिज़ कोन्हनि के मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, मोमिन तॾहिं थींदा जॾहिं पंहिंजा झगड़ा फसाद फितना तो नबी वटि फ़ैसिलो कराए मञे तस्लीम कनि, पर तस्लीम बि कीअं कनि जो सुम्म ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत, तो जेको फ़ैसिलो कयो हुजे उन जो दिलि में वार जेतिरो बि शक शुबहो न कनि, वयुसल्लिमू तस्लीमा, तो
प्यारे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो दिल सां क़बूल करण, ये ज़ुबान सां बि चवनि ऐं हुननि जी दिल बि चवे त जेको फ़ैसिलो कयो आहे मुस्तफ़ा सचो कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो ॿुधी छॾ मुंहिंजा महबूब, तुंहिंजे अमीर उमर जी तलवार मुस्लमान ते वहंदी कान्हे का। अमीर उमर हमेशह मुनाफ़िक काफ़र खे मारींदो आहे। हज़रत फारूक आज़म जेको फ़ैसिलो कयो आहे तंहिंजी मां रब करीम ताईद थो फरमायां। अल हक़ यंतलिक़ु अला लिसान उमर, मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरका जो पाक फरमान आहे त दुनिया वारो ॿुधी छॾियो, मुंहिंजे उमर फारूक जेको मुंहिंजो ग़ुलाम आहे, मुंहिंजो शागिर्द आहे, मुंहिंजो मूंखां बाद में ॿिए नंबर जो जाइ नशीन आहे, अव्हां खे ॿुधाए थो छॾियां इन जी ज़बान ते हक़ खां सवाइ ॿियो कुझु हूंदो ई कोन्हे को। इन जी ज़बान हमेशह हक़ ॻाल्हाईंदी आहे, इन जे ज़बान में हमेशह सचाई हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब करीम जे आॾो ताईद फरमाई, उन्हनि माण्हुनि खे वज़ाहत करे ॿुधायो त जेके नबी करीम खे हाकिम न मञनि सो मोमिन न आहिनि। हाणे अव्हां फ़ैसिलो कयो, जेको चवे न त नबीअ जो अदा हक़ जी ॻाल्हि मञबी पर ॿी न, छा तव्हांजो ख़्यालु आहे इहो मुस्लमान आहे? इन खे कलमे भरण जो हक़ आहे? इहो पाण खे मोमिन सॾाए सघे थो? जेको माज़ अल्लाह इहा गुंजाइश रखे त हक़ जी ॻाल्हि त मञबी पर ॿी न मञबी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो दुनिया में हक़ वारो ॿियो आयो ई कोन्हे, न को ॼाओ न को ॼमंदो, न को आयो न को ईंदो। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम यहूदन जो आलिम आहे, उन महबूब करीम अलैहिस्सलाम जे आॾो हज़रत सलमान फारसीअ जो ईमान आणींदे ॾिठो आहे। पाण बि आसमानी किताबनि जो आलिम आहे, हो बि यहूदन नसारनि वटां घुमी आयो आहे। उन जी हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि आहे, इन सिलसिले में सलात पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रावी आहे, उहो रिवायत थो करे पियो त नबी करीम जी दरबार आलिया में जॾहिं हज़रत सलमान फारसी आयो आहे, सभिनी खां वॾी जमार जो आहे। हुन पंहिंजे मुल्क में पंहिंजे इलाइक़े में ॿुधो हो त अल्लाह पाक जल जलालु अमन वालू वहदहू वाहिद ला शरीक आहे, हे जेके माण्हू पूॼाऊं था कनि बुतनि जूं, यहूदन मझां या नसारनि मझां या अरबनि मझां, इहे सभु ग़लति आहिनि। ख़ुदा हिकिड़ो आहे। ख़ुदा जे तलाश में हिकिड़े माण्हू वटि आयो, पोढ़ो आहे, वॾी उमिरि जो आहे, ईसाई मज़हब जो आहे। उनखे चई त मां तो वटि रहणु चाहियां थो ऐं मूंखे ख़बर पई आहे त अॼुकल्ह रूह ज़मीन ते तोखां वधीक ॿियो को मुवाहिद कोन्हे, मूंखे पाण वटि रहाए। उन चयो त मां पोढ़ो आहियां ऐं मां महसूसु इहो कयो आहे त अॼु मरां या सुभाणे मरां तूं मूं वटि रहंदे, मूं वटि तुंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़री वेंदी। तंहिंजे लाइ बहितर तरीक़ो मां तोखे ॾिसां त फलाणे ॻोठ में वञ, मुंहिंजो भाउ आहे, मूं जहिड़ो ई आलिम आहे, तूं उन वटि वञी तबलीग दीन इस्लाम जी सिख, जेको उन ज़माने में अंबिया अलैहिस्सलाम जो पुराणो मज़हब हो, दीन हो। उन तरीक़े ते तोखे तौहीद जो सबक़ रिसालत जो ॾींदा। मां तोखे पाण नथो रहाए सघां, बीमार आहियां, कमज़ोर आहियां, फलाणे ॻोठ हलियो वञा। किसो मुख़्तसर, हज़रत सलमान फारसी उन खां इजाज़त वठी पार पता पुछी उन जे भाउ वटि ॿिए ॻोठ में आयो, उन सां मुलाक़ात कयईं। मुलाक़ात खां बाद में पंहिंजी मुद्दा बयान कयईं, छो मां आयो आहियां, ही मतिलबु आहे। उन चयो यार वक़्तु न विञाए, टाइम न ज़ाया कर, मुंहिंजे भाउ खे ख़बर कान्हे तोखे माॾे कोन मोकिले हा, मुंहिंजे भाउ खे ख़बर हुजई हा त ॿिए पासे मोकिलई हा, पर हाणे मुंहिंजे भाउ खे पतो कोन्हे, मूंखे बि ताज़ो ख़बर पई आहे। अल्लाह जा नबी ईसा ऐं मूसा अलैहिमुस्सलातु वसलाम जंहिं आख़िरी नबीअ जूं ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदा विया, याने मुहम्मद रसूलुल्लाह जी ॻाल्हि कंदा विया, मूंखे हाणे ताज़ो ख़बर पई आहे त हो जवान मके मां छॾे मदीने पहुची वियो। हाणे मां वटि बि वक़्तु न विञाए, अधे तोखे मुॾे मोकिलियो आहे, मां तोखे मदीने मोकिलियां थो ऐं वञ उन मदीने वारे साईंअ जे हथ ते बैअत कर। असांखे बि जेकॾहिं टाइम मिलियो त असां बि कोशिशि कंदा, पोड़ा थी विया आहियूं, ज़ईफ़ थी विया आहियूं, असां परपुठ मञो वेठा आहियूंसि, पर ज़ाहिर दीदार जी बि कोशिशि कंदासीं। तोखे अलाह तौफ़ीक़ ॾे, तो वारो कर, हिते वक़्तु न गुज़ार, सिधो मदीने हलियो वञ। चई भला मदीने वञा, हुन जूं के निशानियूं त मूंखे ॿुधाए, पार पता त ॿुधाए, जो वञी मिलांसि, पक त मुंहिंजे दिलि खे बि थिए त उहो ई माण्हू आहे। ते हा तोखे ॿ टे निशानियूं ॿुधायां थो, उहे निशान तूं वञी हुन में ॾिस, उहे लभंदई ऐं यकीन कजां त अल्लाह जो आख़िरी सचो नबी आहे।
ओ मुंहिंजा मिठा भाउ अदीद, हुन त पार पता घुणा ॿुधाया, पर मतिलब जूं ॿ ॻाल्हियूं तोखे ॿुधायां थो। पहिरीं पहिरीं ॻाल्हि तोखे ॿुधायां त फ़ैसिलो कंदो हक़ इंसाफ़ जो। हुन वटि जॾहिं बि फ़ैसिलो ईंदो, अदालत जी ॻाल्हि ईंदी त हमेशह हक़ जी ॻाल्हि कंदो, न हक़ जी रिया वारी ॻाल्हि कोन कंदो आहे। ॿी हुन जी निशानी कहिड़ी आहे? जे ॿी हुन जी निशानी आहे त सदके जो माल कोन खाईंदो आहे। छा? सदके जी शइ न खाईंदो, तोहफ़ो वठंदो, हदियो वठंदो, नज़रानो वठंदो, पर जेको सदको हूंदो उहो न खाईंदो। हज़रत साईं हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, सलमान फारसी हुन जे ॾस ते मदीने पाक में आयो आहे। मदीने पाक में पुछाऊं कंदो वते, हाणे मूंखे ॿुधा त मदीनो हुजे मुस्तफ़ा मख़फ़ी हूंदो? अदा मदीने जे शहर में नबी ॻुझो हूंदो? हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे लाइ त 10 जानवर बि ॾींदा विया, वण बि ॾींदा विया। यहूदी आहे, ॿकरियूं थो चारे, ॿाहिरि पहाड़ में बीठो आहे, धण थे हिकिड़ी जाइ ते वादीअ में छॾे का जूह ई गाह जी, उहे उते ॿकरियूं बीठियूं जूह गाह खाइनि। हे वरी पंहिंजे ख़्याल में कुहाड़ी हथ में आहे, वेठो मज़े सां ॾिसे जीअं धनार वीचारा हूंदा आहिनि, ॿकरियूं चरण बीठियूं। ओचितो जबल तां हिकिड़ो बघड़ लथो, अची ॿकरी खे चक विधई। हिन जी अखि खुली, बणा ॿारो बणा मुंहिंजी ॿकरी थो खयो वञे। मुड़ुसु जाठो जवान हो, उहा कुहाड़ी या लठ खणी बघड़ खे वञी पहुतो। बघड़ ॿकरी खे ॻींदो छिकींदो हुयो। ॾाढियूं लठियूं हुनखे धक मथे में, के टंगुनि में, के पासनि में, के पुठीअ में लॻा। ॿकरी मरण खां बची वई, ज़ख़्मी थी पई, पर हू बि ज़ख़्मी थी पियो, वात कढी वठी भॻो। केरु? ॾाढे ॻाल्हायो। बघड़ भॼंदो भॼंदो धनार खां परे भॼी साम्हूं हिकिड़ो वारीअ जो दड़ो आहे जबलनि जे विच ते, उन दड़े ते वेही रहियो, पर मुंहुं कयईं उन धनार ॾे। हिन ॾिठो ॿकरी खे, बड़ा मुई अला बची, जे मरण जहिड़ी आहे त कुहांसि, जे भला बचण जहिड़ी आहे त रत बत बंदि कयांसि। ॾिठई त मरण खां बची वई आहे, ज़ख़्मी आहे, हुनखे चेठ चपेट करे ॿकरी सवली जा महिल कयईं त हाणे मरे कान थी, ज़ख़्मी त आहे। खणी जो निहारे त बघड़ वेठो आहे। बघड़ खे धक लॻनि हा, भॼी वञे हा न। हिन ॾे जो मुंहुं करे वेठो, हिन चयो बणा वरी हमिलो कंदो अलाए छा। बघड़ ॾे जुलह कयईं, कुहाड़ी खयईं त वञा तड़ियांसि अञा परे भॼे। त बघड़ ॻाल्हायो, छा कयईं? छा ॻाल्हायईं? ॿकरी अलाह मूंखे रोज़ी करे ॾिनी हुई, मांखे बुख लॻी ही खावां हा, पेट भरियां हा, तो माखो रोज़ी खसी आ, तोखे लाइक़ु न हो जो मूंखों ॿकरी खसी हा। ख़ुदा पियो ख़ैर करे, शाहपुर जी का ॿकरी ॻाल्हाए त पाण ॻोठ चढ़े भॼी वञूं। बघड़ त ठहियो, पर ॿकरी का ॻाल्हाए, हे त बघड़ हो। हिन जो ॻाल्हाइण शुरू कयो त हिनखे अजब लॻो। चए पियो अजबन ऐं यतकल्लम ज़ैब, मूंखे ॾाढो अजब थो लॻे त बघड़ थी करे कीअं थो ॻाल्हाई। बघड़ त कोन ॻाल्हाईंदा आहिनि, जानवर जानवर थी करे कीअं थो ॻाल्हाई। ॾे त ख़बर आहे इहे ॻाल्हियूं किथां सिखियो आहे, जानवर थी करे ज़ुबान काथऊं आई थी। बघड़ चयो यार तोखे अजब लॻो आहे त मां बघड़ थी करे ॻाल्हायां थो, इन में अजब कोन्हे। अजब त इन ॻाल्हि में आहे जो जवान मके खां हलियो आहे, मदीने में आयो आहे, मस्जिद नबवी में वेठो आहे, असहाब ॿाहिरों फिरिया वेठा अथसि, वेठो त ज़मीन ते आहे, पर ख़बरूं अर्शे मुअल्ला जूं वेठो ॿुधाए। बघड़ ॻाल्हायो, अजब लॻो थी। इहा ॻाल्हि वॾी कान्हे, जेकॾहिं बघड़ ॻाल्हायो त कुझु कोन्हे। अजब इन ॻाल्हि में आहे जो जवान वेठो ज़मीन ते आहे, ॻाल्हियूं अर्श जूं वेठो करे, वेठो ज़मीन ते आहे, ख़बरूं क़यामत जूं वेठो ॾे। हाय हा, अबाजमल हिन इहा ॻाल्हि ॿुधी धक लॻी वियुसि। चई केरु आहे? मूंखे त ख़बर कान्हे, मां मदीने जो आहियां। चए तोखे ख़बर कान्हे का? वञ मां ॾस ॼाए थो। चए हाओ अटकल कई थी त वञा त ॿकरियूं फॿायांसि खावांसि न। चवे थो जेकॾहिं ॿकरियूं खाइणियूं हुजनि हा त तोसां कोन ॻाल्हायां हा। हाणे मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जेकॾहिं उन जवान ॾे पंधु कंदे त तुंहिंजे ॿकरियुनि जो धनार मां आहियां, तुंहिंजूं ॿकरियूं मां थो चारियां। छा ॿकरी, छा बघड़? अदा बघड़ धनार थींदो आहे, पर हाओ उन्हनि जो थींदो आहे जेके मुहम्मद जा ग़ुलाम हूंदा आहिनि।
हिकिड़ो सहाबी आ हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात लड़ाई तां मोटिया हन, पाणीअ जो दुबो अची वियो आ, असहाब ज़ख्मी हुया, के पोढ़ा हुआ, के थकल हा, के बीमार हा। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो त आस्ते आस्ते न दुबे मां टपंदा वञो। उन सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, पाणीअ में मां थो लही बीहां, हिननि जो सामान बि कुल्हे ते थो खणा, जॾा बि पाणीअ मां टपाईंदो थो वञा पियो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात बीही रहिया, अकेले सॼे सारे लश्कर जो सामान ढोए हुन पार कयो आ, जॾा फॾा टपाए पार कया अथई। जंहिं महिल सभु ट्रिपी आ त हुज़ूर फरमाइनि था अंत सफ़ीना, तूं त ॿेड़ो आ। छा फरमायोसि? तूं त ॿेड़ो आ, ॿेड़ो। चई या रसूल अल्लाह, अबे नालो रखियो हो, अमड़ नालो रखियो हो, नाने नानीअ नालो रखियो हो, ॻोठ में नाले सां मशहूर होसि, हाणे उहो नालो ख़तम नालो जेको मुंहिंजे नबी रखियो आहे, मुंहिंजो नालो आहे ॿेड़ो। सरकार जो नालो रखियल वणी वियुसि। अबा ॿेड़ो को नालो रखबो आहे? कंहिंखे पाॾो सर त चिड़ी पवे, हा अदा, कंहिंखे ॿेड़ो सर त कावड़जी पए, कंहिंखे बस सर त कावड़जी पए, पर रसूलुल्लाह हुन जो नालो रखो, तूं ॿेड़ो आहे। जे ॿेड़ा बार ढोईंदा आहिनि, ॾाढो ख़ुशि थियो, हाणे ऐलान पियो करे मूंखे ॿेड़ो सरीदा कयो। हिकिड़ी लड़ाईअ तां मोटियो आहे, लश्कर खां हेॾे होॾे थी वियो, ओचितो झंग मां हिकिड़ो शींहुं निकितो। शींहुं साईं माण्हू ॾिसे त बाक़ी छा, ऐं हिन ते हमिलो कई, शींहुं हिनखे खाइण पियो अचे। हज़रत सफ़ीनो रज़ी अल्लाह ताला अन्हु शींहं खे अखियूं अखियुनि में मिलाए चए थो, ओ अबल हारिस, या अबल हारिस, ओ शेर जा बच्चा, हल्ला तारिफ़नी, मूंखे कोन थो सुञाणी त मैं केरु आहियां। मुंहिंजा दा हदीस में ईंदो आहे त शींहुं बीही रहियो आहे, चवे थो सुञाणी या न सुञाणी, मां ॿुधायां थो, अन मौला रसूलुल्लाह, मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां। कंहिंजो ग़ुलाम आहियां? ग़ुलाम रसूल। छा आहियां? ॾाढे तो छा आहियां? मौलवियुनि किताबनि में लिखियो आहे त ग़ुलाम रसूल, अब्दुर रसूल, अब्दुल नबी, अब्दुर रसूल हराम नाला आहिनि, इहे शिरक नाला आहिनि। इहे जेके रखंदो उहो मुशरिक आहे, इहे नाला जाइज़ ई कोन्हनि। साहबी छा थो चवे, अन मौला रसूलुल्लाह, मां रसूलुल्लाह जो ग़ुलाम आहियां, नबीअ जो ख़ादिम आहियां, ग़ुलाम रसूल आहियां। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो नालो शींहुं ॿुधंदो हुयो, कंधु खणी हेठि कयईं। असदुल गाबा वारे लिखियो आहे, अल असाबा वारे लिखियो आहे, मई सभई बुज़ुर्ग लिखनि था त शींहुं कंधु हेठि करे पंहिंजी ॿोली में गुरड़ाहट करे भर में बीठो आहे, जीअं मालिक जे आॾो कुतो पुछ लुटकाईंदो आहे, पुछ बीठो लुटकाए। चइबो आहे या त जवान थिजे या जवान जे पाड़े वेहिजे, हा न साईं, या मुड़ुस थिजे या मुड़ुस जे कुल्हे ते चढ़जे। हबीबन करीमन जो नालो जो शींहुं ॿुधो त कंधु हेठि कयईं, ऐं असदुल गाबा वारे लिखियो आहे त इशारा पियो करे कंध सां, त मां सम्झी वियो आहियां, ऐं सफ़ीना तूं भुलिजी झंग में आयो आहे, झंग में शींहं बघड़ घणा आहिनि, मतां को तोखे विढ़ई, हाणे हली आ मुंहिंजे कढ लॻी आहे त चौकीदारी कंदो हलां, दग ते हली छॾियां। हे मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामीअ जो सबबु आहे। जन नबी करीम अलैहिस्सलाम जी ग़ुलामी कई, तन खे ख़ुदा जा अल्लाह ताला जा उहे इनाम मिलिया जो झंगल जा जानवर बि सुञाणंदा हुआ। सलात पढ़ त मां ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलात मुंहिंजे हबीबन ते। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। हबीबन करीमन जे ग़ुलाम खे शेर, झंगल जो जानवर, माण्हुनि खे फाड़ींदड़, माण्हुनि खे खाईंदड़, ॿाहिरि दग ते पहुचाए मोटी थो वञे पियो। हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जो ॾस बघड़ ॾिनो आहे, हुन जो अक़ीदो यहूदी जो थी पियो अचे, यार ॿकरियूं परतियूं अलाह खे मां हाणे हलाए थो। यादि आहे? ॿकरियूं छॾे, धण जो धण उते छॾे, महबूबन करीमन जी दरबार ॾे रवानो थियो आहे। मस्जिद नबवी में आयो, पोइ कहिड़ी बि निमाज़ ही, अॻी निमाज़ ही, विची निमाज़ ही, बहरहाल हबीब पाक जी ज़ात निमाज़ पढ़ियो, मुसल्ले ते वेठा हा, मुंहिंजे महबूब खे परवाना फिरिया वेठा हा।
वाह सोना लतीफ़ साईं फरमाइनि था पिया जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हामी हादी हाशिमी सरदारन सरदार सुहे सहाबिन सथ में मज मस्जिद मणियादार पो चारई चङा चौधार परवाह कांधा हबीब सां मुस्तफ़ा जा गुलाम काथे सुहंदा हा मुंहिंजे हबीब सां ॾाढे ॻाल्हि अदा काथे महबूब जी जमायत जी जेको गिला करे अदा जेको मुंहिंजे महबूब जे जमायत जो मुनकिर हुजे क़ुरान लथो जिब्रील खणी आयो हबीब जे आॾो अची पेश कयई महबूब पाक ते क़ुरान लथो नुज़िल अला मुहम्मदिन ऐं महबूब पाक जे वात मां ज़बान मां पहरो पहरो लफ़्ज़ न तो ॿुधो न मुंहिंजे बाबे ॿुधो न ॾाॾे ॿुधो न तो ॿुधो न तुंहिंजे वॾनि ॿुधो कंहिं बि कोन ॿुधो क़ुरान हबीब जे ज़बान खां पहिरीं पहिरीं ॿुधो त सिद्दीक़ फारूक उस्मान हैदर करार ॿुधो हा या न जन रूबरू क़ुरान ॿुधो जन महबूब पाक अलैहिस्सलाम खां ताज़ो ताज़ो क़ुरान अल्लाह वटि अचे देर न थे महबूब वटि पहुचे ऐं महबूब ॻाल्हाए क़ुरान जा उहे असहाब सगोरा हाफ़िज़ कारी आलिम ॿुधनि जन खे नबी करीम जी ज़ात बाबरकात ॿुधाए ऐं जेको माण्हू उन्हनि जी गिला करे न वुज़ू करे न तहारत करे न हलाल जी ख़बर न हराम जी ख़बर न हक़ जी ख़बर न नाहक जी ख़बर कोरो ॼट ऐं वेही उन्हनि जी गिला करे त फलाणो मूंखे न वणंदो आहे फलाणो घटि आहे फलाणो वधिया फलाणो हीअं आहे ख़ुदा पाक जो कसम आहे उहो त कंहिं कतार में कोन्हे को महबूब करीम जे सहाबन किरामनि जी जेका पेरनि जी गुबार आहे ज़मीन तां पेरनि मां मिटी उॾामंदी आहे अल्लाह जो क़ुरान हुन जो बि कसम खणंदो आहे महबूब मिठे जे प्यारनि जी असां गोल लधी आ पाक गली अल्लाह शरह दर नसीब करे ॾाढे तामीन कर महबूब मिठे जे यारन जी असां गोल लधी आ पाक गली चशे मन ते रखी असां चुमदा अबू बकर उमर उस्मान अली सुभान अल्लाह ॾाढे त भला चओ महबूब मिसां गोल लधी आ पाक गली चश मन ते रखी असां चुमदा अबू बकर उमर उस्मान अली ख़ुदा शरतो असांखे मदीने घुराए उते ॾिस हली त ॿई यार मुंहिंजे हबीब सां गॾु सुता पिया हिकिड़ो अबू बकर आहे त ॿियो उमर फारूक आहे जन्नतुल बकिया में थोरो अॻिते वञ त महबूब जे पेरनि खां सुहिणो उस्मान सुतो पियो आहे महबूब मिठे जे यारनि जी असां गोल लधी आ पाक गली चश मन ते रखी असां चुमदा अबू बकर उमर उस्मान अली दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि यहूदी जीअं जो मस्जिद में आयो आहे हबीब मुसल्ले ते वेठो आहे महबूब करीम जी ज़ात खे ग़ुलाम फिरिया वेठा आहिनि परे खां बीही रहियो पहिरों दफ़ो आयो आहे सूरत जो ॾिठई त सुभान अल्लाह इस सूरत नूं मैं जान आखां के जाने जहान आखां इस सूरत नूं मैं जान आखां के जाने जहान आखां सच आखी तो रब दी शान आखां जिस शान तू शाना सब बणियो अहिड़ी कंहिंजी सूरत आहे ॾाढे त ॻाल्हायो मुंहिंजा अदा जे पुछणो थी त हलीमा खां पुछ पुछणो थी त आमना खां पुछ
हिकड़ी जणे थी ॿी न पाए थी। आमना चवंदी आहे त मां हबीब खे ॼणियो आहे, हबीब मां वटि आयो आहे। ख़रज मिन्नी नूर हत्ता रअयतु कुसूर शाम वल बसरा, मुंहिंजे पेट मुबारक मां नूर आयो आहे। वेठी त मके पाक में आहियां पर शाम ऐं बसरे जूं मारियूं पई ॾिसां। हज़रत हलीमा चवंदी आहे ख़ुदा जो कसम आहे, जे मुंहिंजे घर में पींघे में सुतो पियो हूंदो आहे त मुंहिंजे हबीब जी आंगुर जे इशारे सां चंड रांदियूं कंदो आहे। अरे चांद झुक जाता उधर उंगली उठाते महद में, क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का, क्या ही चलता था इशारों पर खिलौना नूर का। सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का, सदका लेने नूर का आया है तारा नूर का। मुझे आकाई मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जब यहूदी ॾिठो त हुन ते हाली त रौब चढ़ी वियो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त मुंहिंजे हबीब पाक जी ज़ात जी इहा ख़ुसूसियत हुई त ओचितो अचानक जंहिंजी नज़र पवंदी हुई ओचितो उन ते रोब पइजी वेंदो हो। एॾा रोबदार हा। पर हिकिड़े मिंट खां पोइ सम्झो था या न, अचानक नज़र पई त रोबदार दिलि दहलजी वञे, पर हिकिड़े मिंट खां पोइ ईअं दिलि में घिरंदो वञे जीअं वारीअ में पाणी लहंदो आहे। जीअं वारी में पाणी लहे ऐं देर न करे आस्ते लहंदो आहे, उन शख़्स ते जंहिं ते रोब चढ़ी वेंदो हो, हबीब खे ॾिसंदो हो त दिलि में मुस्तफ़ा घिरी वेंदो हुउसि। मुंहिंजे हबीब करीम जी अलाह ताला अहिड़ी सूरत ठाही त यहूदी हाली त बीही रहियो रोब में, हबीब खे ॾिठई। मुंहिंजे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं वेठा हा पंहिंजे असहाबनि सां गुफ़्तगू में, इहे पंहिंजा नेण मुबारक मथे खणी यहूदी सां ॻाल्हाइनि था। खणी नेण खुमार मां जा कयई नाज़ नज़र, सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर, तारा कचूं ताइब थिया देखींदे दिलबर, पोइ झको थियो जो हर जान बजे त जमाल सी। मुंहिंजे आका मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे नेण खया, नेण मुबारक खणी फरमाइनि था ओ अचण वारा, ओ ईंदड़, ओ मदीने जा रहाकू, पाण कोन आयो आ तोखे बघड़ मोकिलियो आ। छा फरमायूं? तू नबी करीम खे भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे। अड़े बुढ़ी मर, इन कलमे तां हथ खण, मुसलमान न सॾा, वञ वञी मंदर में वेही वाह गुरू कर, हिकिड़े पासे त थी चंडरा महबूब करीम ते कलमो बि भरे ऐं वरी छा चवीं त नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे। अड़े भित जी का वैल्यू कान्हे का, मुहम्मद अरबीअ खे अर्श जी ख़बर आहे। हबीबल करीमन खे हर उम्मतीअ जे मथां नज़र आहे। जंहिं बि चयो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हबीब उनखे सुञाणंदो आहे, रुगो सुञाणंदो कोन्हे। चवण फरमाइनि था जीअं दुनिया में मां मिसाल थो ॾियां, बुखार ॾिसंदा हो न, बुखार थर्मामीटर वात में डॉक्टर विझंदा आहिनि, ख़बर पवंदी आहे त बाबा 90 डिग्री आहे, 95 डिग्री आहे, 100 डिग्री आहे, 100 खां टपी वियो आहे, किथे बीठो आहे। उन थर्मामीटर जे ज़रिए, उन मिक़यास जे ज़रिए ख़बर पवंदी आहे त बुखार केतिरो आहे। मुस्तफ़ा फरमाए थो हर मोमिन जे ईमान जो मिक़यास मां वटि आहे त केतिरो हिन वटि ईमान आहे। वाह सोना नबी, असांजो नबी भलारो नबी। हाँ दा, असांजो नबी भलारो नबी, असांजो नबी शान वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया त मूंखे हर ईमान वारे जे ईमान जे दर्जे जी ख़बर आहे त केतिरे दर्जे ते बीठल आहे। माना तुंहिंजे ईमान जी डिग्री उहा बि नबी करीम खां मख़फ़ी कान्हे का। पाण फरमाइनि था त तूं रोज़ ज़मीन ते रहीं, मशरक़ में रहीं, मग़रब में रहीं, ओलह में रहीं, ओभर में रहीं, किथे जो बि हुजी, तुंहिंजो ईमान मूंखां गुझो कोन्हे। जंहिं नबी करीम खां तुंहिंजो शाहपुर वारे जो ईमान गुझो कोन्हे, उनखे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे। सरकारे दो आलम नमाज़ बीठो थो पढ़ाए, मेंबर ते बीठो आहे, लही मुसले ते आयो, मुसले ते पाण पहिरीं रकात में बीठे बीठे पाण हीअं हथ मथे कयूं नमाज़ में, ऐं थोरो अॻिते वधिया, अॻिते वधी वरी हीअ थोरो पोइते थिया,
अॻिते पोइते थी हथ मथे कयूं ख़ैर असां बि ॾिठो साईं अॻिते पियो थिए पोइते पियो थिए हथ पियो वधाए कुछा पुछा कोन निमाज़ में बीठा हा निमाज़ पढ़ी वारग थी दुआऊं घुरी जमल वांदा थिया साईं भला ॾे ख़बर अॼु हथ मथे कयई अॻिते वधी वये पोइते वधी वई ॻाल्हि कहिड़ी आहे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मां जॾहिं अॻिते वधियुसि ऐं मथे हथ खयुमि मां बीठो त मदीने में हुउसि पर मां ॾिठो पिए त जन्नत जे बाग़ खां भित खां ॿाहिरां अंगूरनि जो छुॻो लड़की रहियो हो मुंहिंजे दिलि चयो त पटे मदीने वारनि खे खारायां साईं वरी पोइते हटियो पाण फरमायो त मूंखे यादगीर आयो त अल्लाह ताला फरमायो आहे त जन्नत जो सामान दुनिया में न ईंदो आहे जन्नत जो सामान जन्नत में मिलंदो दुनिया जी ॻाल्हि दुनिया में जन्नत जी दुनिया में न ईंदी शइ आहे तंहिंजे करे मां पोइते हटी वियुसि अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वाले जे हबीब पाक अलैहिस्सलाम इहे लफ़्ज़ फरमाया ऐं क़ुरान थो चवे त जन्नत अर्शनि खां आसमान खां मथे आहे काथे आहे बा आसमाननि खां मथे आहे हाणे मुंहिंजा अदा हिकिड़े आसमान खां ॿिए आसमान ताईं 500 साल ॿिए खां टे ताईं 500 साल टे खां चोथे ताईं 500 साल सतनि आसमान खां मथे सिदरतुल मुंतहा जन्नत सिदरतुल मुंतहा वटि 7000 साल जो पंधु आहे अदा 7000 साल जो पंधु नबी खां मख़फ़ी कोन्हे बाक़ी भित जे पुठियां जी ख़बर कान्हे हबीब खे ख़बर आहे या न जन्नत जो त मालिक आहे न साईं जन्नत जो मजा ये तो देखो कि फिरदौस आला बना ए खुदा और बसा ए मोहम्मद जन्नत जो खालिक चो रब्बुल आलमीन केरा दा ऐं जहन्नम वरी उहो बि अलाह ॿारियो आहे पर मुंहिंजे आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि फरमायो आहे आला हज़रत रहमतुल्लाह अलैहि फरमायूं था अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा थका त न आहियो न चए थो अलाह जो कसम आहे मां ॿुधायांव अड़े अञा बि दोज़ख न ठरंदो ॻाल्हायो अञा बि दोज़ख न ठरंदो अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए हैं इंशाअल्लाह ताला मोमिन तां दोज़ख माफ़ आहे जंहिं मोमिन जो नबी करीम जे दामन में हथ आहे इंशाअल्लाह ताला उन जे वेझो दोज़ख ईंदो ई कोन को आला हज़रत फरमाए थो महबूब रोई 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 उम्मत जे लाइ दोज़ख खे पंहिंजे अखियुनि जे पाणी सां मोमिन लाइ विसाए छॾियो आहे पोइ मुंहिंजा अदा पोइ हाणे बि थधो न थींदो छा जो इंशाअल्लाह ताला थींदो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन खे फरमाइनि था ओ अदा अचण वारा पाण तूं कोन आयो आहे तोखे बघड़ मोकिलियो जागो था उनजे अखियुनि मां पाणी वही पियो दिलि जो बाग़ खुली पियो उनखे ख़बर कान्हे काथे छा जूं ॻाल्हियूं थो करे बघड़ जेका ॻाल्हि कई त वेठो ज़मीन ते आहे पर अर्श जूं ॻाल्हियूं पियो करे उनखे तस्दीक थी वई त बराबरि हे बघड़ सचो आहे चवे थो अर्श जूं ॻाल्हियूं मांसां झंग में बघड़ जी ॻाल्हि थी आहे उते बि गोया मूंसां गॾु आहे मूंखे ॾिसे पियो मूंखे बि सम्झे पियो मां उन बघड़ जे चवण ते आयो आहियां त वरी ॿुधाए पियो त पोइ बघड़ मोकिलियो आहे अखियुनि मां ॻोढ़ा वाहे चए थो साईं बघड़ त मोकिलियो आहे पर पंहिंजे गुलामनि में दाख़िल कर पाण फरमाए था असांजो दरवाज़ो खुलियो पियो आहे असांजे दरवाज़े ते जेको आयो सो अॻियो चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह। हबीब जे दीन में दाख़िल थी कचहरी में वेही रहियो आहे, क़ुरान पियो ॿुधे, हदीस पियो ॿुधे, बगड़ जो ॻाल्हि विसरी वई, बकरियूं विसरी वयूं। काफ़ी देर ताईं वेठे वेठे अचानक दिलि में ख़्यालु आयो त पोयों अलाए छा हाल थियो। इंसानियत त आहे न सही। हुन जो दिलि में ख़्यालु अचणु, हबीबन करीमन खिली फरमाइनि था घबराए न, तुंहिंजे बकरियुनि जो धनार बगड़ बणियो बीठो आहे। हाणे भली वापसि वञ, वरी अचजां, दर ॾिसियूं थो वञे पियो। हाणे पंहिंजो वञी धण संभाल। वापसि जो वञे त बकरियूं चरी रहियूं आहिनि, बगड़ ॿाहिरां पारो ॾेई रहियो। सलमान फारसी जी ॻाल्हि रहिजी वई। टाइम चढ़ी वियो। इंशाअल्लाह हाणे या वरी अॻे जुमे ते पुछिजो, यादि कजो, मां बि कोशिशि कंदुसि। रब करीम शल तव्हां असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए, आका खे हाकिम मञण जी तौफ़ीक़ नसीब कए। जो असां नबी पाक अलैहिस्सलाम खे हाकिम मञूं त असांजो सरकार हाकिम आहे, हिते बि असांजो हाकिम आहे, आख़िरत में बि असांजो हाकिम। अल्लाह सही शल तव्हां असांजी हाज़िरी क़बूल करे। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।